नाज़रीन, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन तरफां नामियारे महक़क़ तालीमदान ॿोली ऐं लोक अदब जे माहिर डॉक्टर कमाल यामड़ो जी ॿी वरसी जे मौक़े ते आर्ट्स काउंसिल कराची में सेमिनार कोठायो वियो। उन हवाले सां ॾिसूं था राजा असगर सुमरो जी रिपोर्ट। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन तरफां नामियारे महक़क़ तालीमदान ऐं लोक अदब जे माहिर डॉक्टर कमाल यामड़ो जी ॿी वरसी जे मौक़े ते आर्ट काउंसिल कराची में सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में नामियारे लेखकनि समेत सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते प्रोफेसर एजाज़ कुरैशी ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त डॉक्टर कमाल यामड़ो बहितरीन इंसान हुजण सां गॾु ग़रीबनि जो हॾ ॾोखी बि हो। हुन सिंधी ॿोली अदब ऐं सुगड़नि ते पिण किताब लिखिया हुआ। यामड़ो साहिबु हिकिड़ो तमामु इंतिहाई क़ाबिल उस्ताद हो ऐं बहितरीन माण्हू बि हुयो पंहिंजी जाइ ते ऐं ग़रीबनि जी सभिनी जी मदद कंदो हो ऐं अहिड़े नमूने सां हुन जेको सिंधी ॿोलीअ ते कमु कयो ऐं सिंधी अदब ते उहो तमामु लाजवाबु कमु आहे। ऐं ॿियो जेको हुन कमु कयो सुगड़नि ते सुगड़नि जे ते किताब लिखियईं। उहो जेको सन्फ़ आहे सुगड़नि जी उनखे अॻियां वधाई ऐं ॿियो जेको सिंधी ॿोली स्कूलनि में न पई पढ़ाई वञे सरकार जे सर्कुलर जे बावजूद बि त उन ते हुनखे महम हलाई जेका हुन पंहिंजो कोशिशि करे कामयाबी ताईं पहुचाई। 2 साल थिया आहिनि डॉक्टर कमाल खे असां खां विछड़े, सो उन जी यादि में असां ही सेमिनार कराए रहिया आहियूं ऐं उन जो मक़सदु हुन जो जेको कमु हुयो ऐं हुन जूं जेके ख़िदमतूं हुयूं इल्मु अदब जे लाइ, ॿोलीअ जे लाइ, लतीफ़ियात जे लाइ, लोक अदब जे लाइ ऐं समाजी जेके हुन जूं ख़िदमतूं हुयूं त उन्हनि सभिनी ते असां रोशनी विझण जो प्रोग्राम आहे। तक़रीब में शिरकत कंदड़ तगा जे डिप्टी जनरल सेक्रेटरी ताज मोहम्मद वसाण ऐं ॿियनि जो चवणु हो त डॉक्टर कमाल यामड़े जो ख़ाल को बि पूरो नथो करे सघे। सिंधी ॿोली लाइ जाखोड़ींदड़ डॉक्टर कमाल यामड़ो जा किताब नौजवाननि खे ज़रूर पढ़णु घुर्जनि। डॉक्टर कमाल यामड़े साहब जी जेका इल्मु अदब ऐं नसर जे हवाले सां जेका हुनजी ख़िदमत आहे उन जेको कुझु लिखियो ऐं पंहिंजे हिन नंढी उमिरि में मां चवंदुसि त उहो नंढी उमिरि जो अञा हुयो ऐं हींअर बि जेको आहे सो हुन जेको कुझु लिखियो आहे उहो न सिर्फ़ु जेको आहे सो सिंधी अदब पर असांजे पूरे यूनिवर्सिटियुनि इदारनि स्कूलनि कॉलेजनि में जेको आहे सो हुनजो इल्मु ऐं अदब जेको आहे सो पढ़ायो वञे थो। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे मेंबर मोहम्मद असलम शेख ऐं शाज़िया करीम जो चवणु हो त कमाल नाले जो न पर शख़्सियत बि कमाल हो। हुन 52 बेहतरीन किताब लिखिया हुआ। हुन जी फ़िक्र खे नौजवाननि ताईं पहुचाइण लाइ सेमिनार कोठायो वियो आहे। डॉक्टर कमाल यामड़ो सिर्फ़ नाले जो कमाल न हुयो बल्कि हुन जी शख़्सियत बि कमाल जी हुई ऐं तक़रीबन 52 खनि किताब उन्हनि लिखिया जिन में तर्जुमा, तनक़ीद, तहक़ीक़ मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब उन्हनि जा शाया थिया। असां सोचो त उन्हनि खे भेटा पेश कजे, उनजो जेको फ़न आहे, जेको फ़िक्र आहे उनखे नौजवाननि ताईं पहुचाइजे। ख़ासि तौर ते डॉक्टर साहब लोक अदब जे हवाले सां तमामु सुठो कमु कयो ऐं लतीफ़ साईं जा पारखू हुया। उन एतबार सां असां चाहियूं था त हुननि जी किताबनि में जेको पैगाम आहे, जेका ॻाल्हि हू करे विया आहिनि उहा असां नई जनरेशन ताईं पहुचायूं। हमेशह उनखे साईं जी जेका ख़ूबी ॾिठी हुआ इहा ई त हमेशह उनखे किताब हमेशह हथ में हूंदा। उहो अदब जा मुख़्तलिफ़ रिसर्च या किताब जनरल उहो दोस्तनि खे ॾींदो, विराईंदो ऐं पाण ख़ुशी महसूसु कंदो। सभिनी माण्हुनि सां हिकु करो हलंदो, सभिनी जो दोस्त हो, घण घुर हूंदो, मुलाक़ातियूं, शेरो शाइरी, अदब ते, रिसर्च ते हमेशह ॻाल्हाईंदो। उन जे महफ़िल में जेको उनवान ई अदब ते ऐं लतीफ़ियात ते काफ़ी वॾो माण्हू ॻाल्हाईंदो। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी ग़ुलाम अकबर मलिक ऐं ख़ैर मोहम्मद कोलाची जो चवणु हो त कमाल यामड़ो सिंधी ॿोली सां मोहबत कंदड़ इंसान हो। सिंध ऐं सिंधियुनि लाइ हुन जी महिनत खे सलाम पेश करियूं था। डॉक्टर साहब खे जेको पंहिंजी ॿोलीअ सां जेका आहे मोहबत हुई तमामु वॾी मोहबत हुई, लेकिन अफ़सोस सां इहो चवणो थो पवे त इदारनि इंसाफ़ न कयो, समाज इंसाफ़ न कयो डॉक्टर साहब सां। पंहिंजे कम सां डिवोटेडली कमिटेड ऐं रिज़ल्ट ओरिएंटेड तमामु हुन अदब जी ख़िदमत कई, अदब सहेड़ियो ऐं उन सां गॾु सिंधी अदब में काफ़ी किताबनि, काफ़ी लिखणनि जो वाधारो कयईं। सेमिनार जे आख़िर में डॉक्टर कमाल यामड़ो खे ज़बरदस्त भेटा पेश करण खां पोइ उन लाइ दुआ पिणु घुरी वई। कैमरामैन फराज़ सां राजा असगर सुमरो, आवाज़ टीवी, कराची।